अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सब ठीक हूंदा। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में आऊं तव्हांखे मालूमात ॾियण वारो आहियां न्यू ड्रामा सब सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में। आऊं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग जेका आहे उहा किथे हली रही आहे ऐं हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा नवां अदाकार अची चुका आहिनि ऐं हिन ड्रामे में अञा केतिरी देरि आहे ऐं हिन ड्रामे खे कहिड़े चैनल ते हलायो वेंदो, इहो आऊं तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों तव्हां असांजी हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा, असांजी हिन वीडियो के एक सेकंड भी मिस न कंदा। तो दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट कंदो हलां त जेकर अञा ताईं बि असांजी हिन वीडियो खे तव्हां दोस्तनि लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। त दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो आहे हिन ड्रामे जो नालो आहे ज़हर ज़िंदगी ऐं हिन ड्रामे खे सिंधु टीवी ऑफिशियल ते हलायो वेंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा नवां अदाकार अची चुका आहिनि, उन्हनि जा नाला मां तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां। जीअं त असद कुरैशी, सैयद निसार शाह, आज़म मीगल, मजू सतार लाड ऐं इन खां अलावा उमेद अली कलवर जेको पत्थर दुनिया ड्रामे में पंहिंजो जब्बार जे नाले सां कैरेक्टर निभाए चुको आहे। ऐं इन खां अलावा अज़ीज़ कंबरानी, हबीब पंवर ऐं इन खां अलावा जेको डायरेक्टर आहे फरज़ंद मलक, उहो बि पंहिंजे हिन ड्रामे में ज़हर ज़िंदगी में पंहिंजो कैरेक्टर अदा कंदो। ऐं एस भट्टी, आसमा भुट्टो ऐं इन खां अलावा सोनू मिर्ज़ा ऐं इन खां अलावा ॿिया काफ़ी नंढा नंढा मेल तोड़े फीमेल एक्टर्स हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में कमु करे रहिया आहिनि। ऐं असांजी सिंध जा जेके सीनियर अदाकार हुया उन्हनि जा नाला मूं अवां दोस्तनि जे अॻियां पेश कया ऐं हिन वक़्तु हिन ड्रामे जूं तव्हां जेके तस्वीरूं आहिनि, पिक्चर्स आहिनि, उहे मां अवां दोस्तनि जे आॾो हींअर शेयर करे रहियो आहियां, जीअं त हीअ तव्हांजे साम्हूं उहे फ़ोटू हली रहिया आहिनि। दोस्तों हीउ जेको ड्रामो आहे ज़हर ज़िंदगी तमामु बहितरीनु सिंध टीवी जो वॾो प्रोजेक्ट आहे, जंहिंजी हिन वक़्तु सख़्तु सर्दी में रिकॉर्डिंग कई वई आहे। नूर ज़ोर जी कलम सां हिन ड्रामे खे तयारु कयो पियो वञे ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे फरज़ंद मलक उर्फ़ खजू। तमामु बहितरीनु हीउ ड्रामो आहे, तमामु सुठी ऐं बहितरीनु लोकेशन ते हिन ड्रामे खे रिकॉर्डिंग कयो वियो आहे। इनशाअल्लाह हीउ जेकॾहिं ड्रामो ईंदो तव्हां दोस्तनि खे हीउ ड्रामो ज़रूरु पसंदि ईंदो। तो दोस्तों ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं असांजी तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।